पुठ बरसात सोलंगी नारे जा धुरन में पुराने तकरार तां 2 ॼणा क़तल वधीक 3 ॼणनि जे माजन जा इतला ॻोठ गागड़ी में पुराने तकरार तां 5 ॼणा गोलियुनि जो खाज वाक़े सबब इलाइक़े में छिकत आहे वक़्फ़े सां फायरिंग सबब माण्हू घरनि ताईं महदूद। जैकाबाद में कमरानी मारफानी बिरादरी में खूनी तकरार जो जिरगो बिनी धुरन मथा 9 खून साबित थियण ते 285 लख रुपया दंड कमरानी बिरादरी ते 3 खून साबित थियण ते 91 लख रुपया दंड मारफानी बिरादरी ते 6 खून साबित थियण ते 94 लख रुपया दंड विधो वियो धुरियूं खीरखंड। वज़ीर आज़म शहबाज शरीफ एटमी प्रोग्राम बाबत अमरीकी पाबंदियुनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त मिसाइल प्रोग्राम दिफ़ा लाइ आहे, अमरीकी पाबंदियुनि जो को बि जवाज़ नाहे। एटमी प्रोग्राम ते कंहिं बि क़िस्म जूं पाबंदियूं बर्दाश्त न कई वेंदियूं। पाकिस्तान पंहिंजो दिफ़ा मज़बूत कंदो रहंदो। दहशतगर्दी जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो आहे। दहशतगर्दनि जे हिक हमले में 17 जवान शहीद थिया। दहशतगर्दनि सां ॼमी मुक़ाबिलो कयो पियो वञे। तहरीक इंसाफ़ सां ॻाल्हियुनि जो मक़सदु ज़ाती मफ़ादनि खे क़ौमी मफ़ादनि जे मातहत करणु आहे। क़ौमी मफ़ाद साम्हूं रखी ॻाल्हियूं थियूं त क़ौमी ॿधीअ में इज़ाफ़ो थींदो। मुल्की मफ़ाद में फ़ैसिला करण सां मईशियत वधीक मज़बूत थींदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जदीद दौर में इंफ्रास्ट्रक्चर मोटरवे न पर ब्रॉडबैंड इंटरनेट आहे। इस्लामाबाद में वेठल पोढ़नि खे इंटरनेट व्हाट्सएप फेसबुक इंस्टाग्राम जी का ॼाण नाहे। बजट तैयार मंजूर कंदड़नि खे नए नस्ल जी का बि घंटी नाहे हूंदी। इस्लामाबाद में वेठल पीरसन बजट तैयार कंदा। असेंबली में वेठल पोढ़ा सियासतदान वरी मंजूर करे छॾींदा आहिनि। मौसमियाती तब्दीलीअ सबब मुतासिर दुनिया जे 10 मुल्कनि में पाकिस्तान भी शामिल आहे। अमीर मुल्कनि सनतूं कायम करे गरीब मुल्कनि खे तबाह कयो। अमीर मुल्कनि खे इहा दौलत हाणे मौसमियाती तब्दीलीअ खे मुंहुं ॾियण ते ख़र्च करणी पवंदी। नौजवान नस्ल खे जमहूरी ऐं पुरअमन अंदाज़ में डिजिटल राइट्स लाइ जदोजहद करणी पवंदी। मुस्लिम लीग काफ सरबराह चौधरी शुजात हुसैन मुल्की मसइलनि जे हल लाइ फोरम जोड़ण जी तजवीज़ ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त मुल्की मसइलनि जे हल लाइ सदर या वज़ीर आज़म जी सरबराही में फोरम जोड़ियो वञे। मुल्क केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। दहशतगर्दी में इज़ाफ़े सबब जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। पारा चनार में रतो छाण सबब हालतूं ख़राब आहिनि। महांगाई उरूज ते तवानाई जो बहरान आहे। GHQ हमले केस में वधीक हिकु जवाबदार ते फर्दे जुर्म लागू। PTI बानी फवाद चौधरी जूं फुटेजिस ॾियण बाबति दरख़ास्त रद्द। तहरीक इंसाफ चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त PTI बानी ॻाल्हियुनि जो टाइम फ्रेम चाहे थो। ॻाल्हियुनि जे नएं दौर में समूरा मुतालबा हुकूमती कमेटी अॻियां पेश कया वेंदा। ॻाल्हियुनि जो नतीजो निकिरण जूं उमीदूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमन जो चवणु आहे त कंहिंखे मुल्की मामलनि में मुदाख़लत जी इजाज़त न ॾिनी वेंदी। फौजी थाकनि ते हमिलो थींदो त केस फौजी अदालतुनि में ई हलंदो। 9 मई वाक़े में मुलविस जवाबदारनि खे सज़ा भोगणी पवंदी। मुख़ालिफ़ धुर तरफ़ां ॻाल्हियुनि में शामिल थियण जो क़दम साराह जोॻो आहे। हर मसइले जो हल ॻाल्हियुनि ज़रिए कढणु घुरिजे। पंहिंजे रवैयनि ऐं हुक्मरानीअ में तब्दीली आणे पवंदी। सिंध सरकार सीड़पकारी लाइ नओं सरप्राइज़ ॾींदी। परदेसी सीड़पकारनि खे कारोबार रिहाइश जी सहूलियत ॾिनी वेंदी। चीन समेत 10 मुल्कनि जे सीड़पकारनि जा वफ़द सिंध जे दौरे ते आहिनि। जुड़े वेझो कारूंझर कॉलोनी में हारी कॉन्फ्रेंस सवे हारियुनि ऐं हारियाणियुनि जी शिरकत। सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढण जो मंसूबो। हारियुनि जो क़त्ल आम करार। सरकारी ज़मीनूं हारियुनि खे ॾियण ऐं हारी कोर्टूं क़ाइम करण जो मुतालबो। अॻवान जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी सिंधु दरिया मां केनाल कढण जी मंज़ूरी ॾिनी आहे। पीपी अॻवान केनालनि जी मुख़ालिफ़त करे ड्रामो करे रहिया आहिनि। हुकुमरान इक़्तिदार लाइ सिंध जो सौदो करे छॾियो आहे। पीपी शहीद भुट्टो जे बानी शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे फर्ज़ंद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर चयो आहे त सिंधु दरिया मां केनाल कढण जी ॻाल्हि सिंध जे मौत बराबरि आहे। सिंधु दरिया में एतिरो पाणी नाहे जो केनाल कढिया वञनि। केनाल निकिता त समूरी सिंध तबाह थी वेंदी। हुकूमत वटि सिहत तालीम ऐं रोज़गार लाइ रक़म नाहे पर अवाम खे तबाह करण लाइ केनाल कढिया पिया वञनि। आलमी इदारा हुकूमत खे केनालनि लाइ फंड ॾियण लाइ तयारु न आहिनि। मामले खे सम्झणु घुरिजे।
जोई में डिग्री कॉलेज वटि हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल। हथियारबंदनि आसिफ मुगेरी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। आईसीसी चैंपियंस ट्रॉफी जो शेड्यूल जारी करे छॾियो। मेगा इवेंट जूं 15 मैचूं पाकिस्तान ऐं गॾियल अरब इमारात में थींदियूं। इवेंट जी शुरूआत 19 फरवरी ते कराची में मैच सां थींदी। टूर्नामेंट जो फाइनल 19 मार्च ते खेॾियो वेंदो।